रमज़ान जिया एकवीं जंहिंमें अली शहीद थियो। रमज़ान जिया एकवीं जंहिंमें अली शहीद थियो। मुलजिम जो पुट शकी मुलजिम जो पुट शकी सोहणो अली शहीद थियो। रमज़ान जिया एकवीं जंहिंमें अली शहीद थियो। रमज़ान जिया एकवीं जंहिंमें अली शहीद थियो। मुलजिम जो पुट शकी मुलजिम जो पुट शकी सोहणो अली शहीद थियो। रमज़ान जिया एकवीं जंहिंमें अली शहीद थियो। कूफे जी जामा मस्जिद में वियो अली नुमाज़ लाइ। कूफे जी जामा मस्जिद में वियो अली नुमाज़ लाइ। अब्दुर्रहमान कातिल कर वारो आबदीद थियो। रमज़ान जिया एकवीं सोहणो अली शहीद थियो। रमज़ान जिया एकवीं जंहिंमें अली शहीद थियो। मुलजिम जो पुट शकी मुलजिम जो पुट शकी सोहणो अली शहीद थियो। रमज़ान जिया एकवीं जंहिंमें अली शहीद थियो। जिया वार थियो ज़ुबां ते जारी हुयसि ही कलमा। जिया वार थियो ज़ुबां ते जारी हुयसि ही जुमला। काबे जे रब जो आ कसम काबे जे रब जो आ कसम जो आ अली शहीद थियो। रमज़ान जिया एकवीं जंहिंमें अली शहीद थियो। रमज़ान जिया एकवीं जंहिंमें अली शहीद थियो। मुलजिम जो पुट शकी मुलजिम जो पुट शकी सोहणो अली शहीद थियो। रमज़ान जिया एकवीं जंहिंमें अली शहीद थियो। रमज़ान जिया एकवीं जंहिंमें अली शहीद थियो। उम्मत जो बदतरी हो शख्स जंहिं ज़ुल्म कियो। उम्मत जो बदतरी हो शख्स जंहिं ज़ुल्म कियो। सोने मुर्तज़ा जो कातिल सोने मुर्तज़ा जो कातिल आ ज़ुल्म में मज़ीद थियो। रमज़ान जिया एकवीं जंहिंमें अली शहीद थियो। रमज़ान जिया एकवीं जंहिंमें अली शहीद थियो। मुलजिम जो पुट शकी मुलजिम जो पुट शकी सोहणो अली शहीद थियो। रमज़ान जिया एकवीं जंहिंमें अली शहीद थियो। रमज़ान जिया एकवीं जंहिंमें अली शहीद थियो। हसनैन जे अबे अम्मा फातिमा जे शोहर। हसनैन जे अबे अम्मा फातिमा जे शोहर। साजह क़ईद गाई जहन्नम में जणो रसीद थियो। रमज़ान जिया एकवीं जंहिंमें अली शहीद थियो। रमज़ान जिया एकवीं जंहिंमें अली शहीद थियो। मुलजिम जो पुट शकी मुलजिम जो पुट शकी सोहणो अली शहीद थियो। रमज़ान जिया एकवीं जंहिंमें अली शहीद थियो। रमज़ान जिया एकवीं जंहिंमें अली शहीद थियो। हैदर जे दुश्मनन ते प्यासी कंदो आ लानत। हैदर जे दुश्मनन ते प्यासी कंदो आ लानत। तंते मुस्तफ़ा पियासी तंते मुस्तफ़ा पियासी या निफ़ाक़ जो वईद थियो। रमज़ान जिया एकवीं जंहिंमें अली शहीद थियो। रमज़ान जिया एकवीं जंहिंमें अली शहीद थियो। मुलजिम जो पुट शकी मुलजिम जो पुट शकी सोहणो अली शहीद थियो। रमज़ान जिया एकवीं जंहिंमें अली शहीद थियो। रमज़ान जिया एकवीं जंहिंमें अली शहीद थियो।
मुलजिम जो पुटु शकी मुलजिम जो पुटु शकी सुहिणो अली सईद थियो। रमज़ान जी 21 जंहिंमें अली शहीद थियो। रमज़ान जी 21 जंहिंमें अली शहीद थियो।